ओम शांति। अॼु जा मावक्यन सॼे कल्प में विशेष पाठ वॼाइण वारी श्रेष्ठ आत्माउनि जी विशेषता छा हूंदी आहे? सॼे कल्प में विशेष पाठ वॼाइण वारी श्रेष्ठ आत्माउनि जी विशेषता 30 नव 75 जा मावक्यन बाप दादा चवनि था स्वयं की सॼे कल्प जे अंदरि सर्व आत्माउनि खां श्रेष्ठ पाठ वॼाइण वारी विशेष आत्मायूं सम्झंदा आहियो ख़ुदि खे की मां सॼे कल्प जे अंदरि सर्व आत्माउनि सां श्रेष्ठ पाठ वॼाइण वारी विशेष आत्मा आहियां। तव्हां विशेष आत्माउनि जी आदि खां अंत ताईं छा छा विशेषतायूं आहिनि उहो पंहिंजी कहिड़ी विशेष पाठ वॼायूं था? तव्हां विशेष आत्माउनि जी आदि खां अंत ताईं छा छा विशेषता आहिनि तव्हां कहिड़ो विशेष पाठ वॼायो आहे उनखे ॼाणंदा आहियो? हिकु थींदो आहे विशेष कमु करण जे कारण विशेष आत्मा कहलाए। ॿियो हूंदो आहे विशेष गुण जे प्रभाव जे कारण विशेष आत्मा सां कहलाए। टियों हूंदो आहे पोज़ीशन व स्टेटस जे कारण। चौथो हूंदो आहे संबंध संपर्क द्वारा अनेकनि खे विशेष प्राप्ति कराइण जे कारण। बाबा चवनि था कि आदि खां अंत ताईं असां विशेष आहियूं त असां में छा छा विशेषता आयूं आहिनि, असां कहिड़ो विशेष पाठ वॼाईंदासीं? वॼायो आहे वॼाईंदा बि सही त बाबा चई विशेष आत्मा कीअं ठाहींदा आहियूं? या त विशेष कम करण जे कारण, या असां में कोई विशेष गुण हुजे, या पोज़ीशन व स्टेटस जे कारण, या संबंध संपर्क द्वारा अनेकनि खे विशेष प्राप्ति कराइण जे कारण। भला असां में न आहे लेकिन असां ॿियनि खे अॻियां वधायूं। इन्हनि सभिनि विशेषताउनि खे साम्हूं रखते हुए ॾिसंदो कि ये 4 प्रकार जी विशेषता कंहिं स्टेज ताईं ऐं केतिरी परसेंटेज में आहे। असां कोई विशेष कमु कयो आहे, असां में कोई विशेष गुण आहे, असांजी पोज़ीशन ऐं स्टेटस विशेष आहे, या संबंध संपर्क में असां सभिनि खे सहयोगी ठही सभिनि खे अॻियां वधाए कुझु विशेष कयो आहे। त हिननि सभिनि खे साम्हूं रखते हुए ॾिसो 4 प्रकार जी विशेषतायूं कंहिं स्टेज ऐं केतिरी परसेंटेज ते आहे। सत्य के आदि में असां विशेष आत्माउनि जी फर्स्ट स्टेज कहिड़ी हुई? उन जी विशेषता अॼु जा भक्त बि ॻाईंदा आहिनि, जंहिंमें संपन्न संपूर्णता जो गायन आहे न, उहो त सभिनि जी स्मृति में आहे ई न। हाणे अॻियां हलो, सत्युग खां पोइ छा ईंदो आहे? त्रेता। हुतां जी विशेषता छा आहे? हुतां जी विशेषता बि एतिरी ई प्रसिद्ध आहे कि जो अॼु जे कलयुगी नेता हुन राज्य खे स्वप्न में ॾिसंदा आहिनि कि अहिड़ो राज्य हुजणो खपे। लक्ष्मी नारायण बाबा चईंदा आहिनि राम राज्य मतलब परमात्मा राम जो राज्य है, पर त बि परमात्मा राम पहिरियों त लक्ष्मी नारायण जो राज्य ऊंचो आहे न, त नारायण जो राज्य चइणो खपे न, लेकिन राम राज्य सम्झी छॾियो अथनि। त्रेता वारे राम जो राज्य सम्झंदा आहिनि, सपने में बि ॾिसंदा आहिनि। कोई भी प्लान सोचता आहिनि त बि असांजी सेकेंड स्टेज खे अति विशेष सम्झंदा हुए हुनखे साम्हूं रखंदा आहिनि त्रेता युग जे। छो जो हुननि खे परमात्मा राम जे बारे में न पतो आहे त पोइ त्रेता वारो राम सोचता आहिनि। ऐं अॻियां हलो, त्रेता खां पोइ छा आहे? द्वापर युग। लेकिन द्वापर में बि काथे पहुचिया आहे? द्वापर में बि राज्य सत्ता त हूंदी आहे न। बाबा प्रश्न था पुछनि, हूंदी आहे राज्य सत्ता, हुते धर्म सत्ता ऐं राज्य सत्ता 2 टुकड़नि में बटी वेंदियूं। सतयुग में धर्म सत्ता ऐं राज्य सत्ता ॿई हिकु ई हुया, लेकिन द्वापर युग में धर्म सत्ता ऐं राज्य सत्ता ॿई टुकड़ो टुकड़ो में थी वेंदियूं।
हिन करे द्वापर चइबो आहे। ॿ पूरा थी वेंदा आहिनि, हिकु राज्य सत्ता अलॻि, ॿियो धर्म सत्ता अलॻि थी वेंदी आहे। हिन करे द्वापर चईंदा आहिनि। वैसे बाबा चईंदा आहिनि द्वापर में ॿ धर्म धीरे धीरे वधी वेंदा आहिनि, त पहिरियों हिकु पोइ ॿ, पोइ बि तव्हां विशेष आत्माउनि जे विशेष संस्कार गायब न थींदा आहिनि। चाहे अन्य धर्म पितायूं धर्म सत्ता जे आधार सां धर्म जी स्थापना भी कंदा आहिनि, लेकिन असांजी विशेषताउनि जो पूजन गायन वंदन आरंभ थी वेंदो। पहिरियों त असां हूअं जींदा हुयासीं, लेकिन द्वापर युग खां असांजी विशेषताउनि जो पूजन गायन ऐं वंदन थींदो आहे। यादगार पोइ बि असां विशेष आत्माउनि जो ई ठाहींदा आहिनि। गुणगान असां विशेष आत्माउनि जो ई थींदो आहे। राज्य सत्ता में बि राजे जी ठाठ ऐं राजे जी पावर्स रहंदियूं आहिनि। असांजी विशेषता जी यादगार में शास्त्र ठही वेंदा आहिनि। असांजो जीवन जहिड़ो विशेष जी करे आयासीं, भले उहा सत्य त्रेता हली हो, लेकिन हुन जा यादगार में शास्त्र बि ठही विया। पंहिंजी विशेषता यादि ईंदी आहे, अच्छा हिन खां अॻियां हलो केसि ताईं पहुचो, कलयुग ताईं, हुतां जी विशेषता छा आहे? तव्हां विशेष आत्माउनि जे नाम सां सभु कम शुरू थींदो। कलयुग में असां विशेष आत्माउनि जे नाम सां सभु शुरू थी वेंदो। हर कार्य जी विधि में असांजी विशेषता जी सिधी सिमरण थींदी आहे। द्वापर युग में गायन कंदा, शास्त्र ठाहींदा। कलयुग में असांजो नाम हर कार्य जी विधि में असांजी विशेषता जी सिधी सिमरण कंदा। गणेश जी पूजा कंदा आहिनि, हनुमान जी पूजा कंदा आहिनि, त इहे असांजी जो विशेषताऊं हुयूं, उन्हनि जी मूर्तियूं ठाहे करे उन्हनि खे माण्हू पूजनि था, उन्हनि खे यादि था करनि। कमु शुरू करणु खपे। थींदे न, गणेश मदद कंदो, हनुमान मदद कंदो, देवी मदद कंदी। असांजे नाम सां अनेक आत्माउनि जो शरीर निर्वाह अर्थ बि थींदो। न असां हाणे ब्राह्मण आहियूं, लेकिन हाणे कलयुगी ब्राह्मणनि जो नाम ॿुधी करे केॾी कमाई कंदा आहिनि। असां हाणे कोई कृष्ण ठही करे वेही रहे न, कृष्ण जो पाठ वॼाए ईअं करे उन्हनि जो केतिरो कमाई थी वञे। असांजे नाम सां अनेक आत्माउनि जो शरीर निर्वाह थींदो आहे। नाम जी महिमा इहे कलयुग जी विशेषता आहे। सतयुग द्वापर युग में त असांजो यादगार जा शास्त्र आदि ठहींदा, गायन पूजन वंदन आरंभ थींदो। लेकिन हाणे त छा थो थिए, असांजे नाम सां माण्हू कमाई था करनि। न अॼु माण्हू असांजी कमाई जो साधन थी वियो न। बाबा चवनि था न, मंदिर ठाहियो, वेही रहो, कपिड़ा ओड़ा पाए करे कमाई थी वेंदी, वेठे वेठे खाईंदा। त नाम जी महिमा ये कलयुग जी विशेषता आहे। असांजो नाम सभु स्थूल सूक्ष्म प्राप्तियुनि जो आधार ठही वेंदो। असांजो नाम हिन समय माण्हू असांजे नाम सां स्थूल ऐं सूक्ष्म प्राप्तियूं था करनि। छा हिन विशेषता खे ॼाणंदा आहियो? अच्छा, पोइ अॻियां हलो केसि ताईं पहुचो? संगम। जाते आयो हुते पहुची वियो सभु। त बाबा जी पूरे सतयुग में असांजी छा विशेषता हुई, त्रेता में असांजी छा विशेषता हुई, द्वापर में असांजी छा विशेषता हुई, हाणे कलयुग में असांजी छा विशेषता हुई, हाणे संगम ते पहुची विया आहियूं। मतिलबु असां सतयुग त्रेता में जो जीवन जी करे आयासीं, संगम में जीअं पुरुषार्थ कयो, हुनजे माण्हू ग्रंथ शास्त्र ठाहे करे पूजन करे कमाई था करनि, पंहिंजो शरीर निर्वाह था करनि। संगम युग जी विशेषता त स्वयं हाणे अनुभव करो था न। सॼे कल्प जी विशेषता खे सदा स्मृति में रखंदे हुए सदा अलौकिक विचित्र रास कंदा रहंदा आहियो। गोप गोपिन जी रास त प्रसिद्ध आहे,
त निरंतर रास कंदा आहियो अथवा प्रोग्राम सां? बाबा चवनि था निरंतर रास कंदा आहियो या प्रोग्राम सां रास कंदा आहियो? असांखे कहिड़ी रास करणी आहे? इहा आहे उल्लास जी रास। लेकिन हिन रास में संपूर्ण पूर्णमासी जी रास प्रसिद्ध आहे। हिन रास में संपूर्ण पूर्णमासी जी रास प्रसिद्ध आहे बाबा चवनि था। मतलब कि सतयुग में जो असां रास कंदा आहियूं हुनजी रास हिन रास में संपूर्ण पूर्णमासी जी रास प्रसिद्ध आहे। हिन जो रहस्य छा आहे? पूर्णमासी अर्थात उनमें संपूर्णता जी निशानी ॻायल आहे। त हाणे असां छा था करूं? हाणे असां बाबा चईंदा आहिनि संस्कार मिलाइण जी रास करूं। त हाणे जेके असां रास करूं था त हिन रास में संपूर्ण पूर्णमासी जी रास प्रसिद्ध आहे। त हाणे जो असां रास था करूं इन करे पूर्णमासी अर्थात जंहिं ॾींहुं पूरो चंद्रमा हूंदो आहे हुनजी ॾाढी माण्हू पूजा उन ॾींहं खे ॾाढो सुठो मञंदा आहिनि। पूर्णमासी अर्थात हुनमें संपूर्णता जी निशानी ॻायल आहे। हिन रास जी विशेषता हाणे ताईं वर्णन कंदा रहींदा आहिनि। उहो कहिड़ी विशेषता आहे? हुन समय गोपियुनि जी विशेषता छा हुई? असांजी ही ॻाल्हियूं आहिनि। त मुख्य विशेषता छा हुई? 3 ॻाल्हियूं ॿुधाई बाबा। हिकु त रात खे ॾींहुं ठाहे छॾनि। ॾींहुं अर्थात हर हिकु गोपी जे जीवन में सतो प्रधानता जो सूर्योदय थी वियो। ये जेकी बाबा चवनि था कि ये जेकी रास भक्ति मार्ग में भी कंदा हूंदा पूर्णमासी ॾींहुं, बाक़ी पूजा अर्चना त कंदा आहिनि। त बाबा चवनि था कि हुन समय गोपियुनि जी विशेषता छा हुई? त बाबा चवनि था कि असांजी कहिड़ी ॻाल्हि आहे, मुख्य विशेषता छा हुई? 3 ॻाल्हियूं ॿुधाइनि था। हाणे संगम युग ते जो असां संपूर्णता जी रास करूं था, संपूर्ण ठहिण लाइ पंहिंजे स्वभाव संस्कारनि खे मिलाए करे संपूर्ण ठहिण जी रास जो करूं था। हिन जी विशेषता छा आहे कि हिकु त रात खे असां ॾींहुं था ठाहियूं, संस्कार मिलाईंदे सतयुग लायूं था न। ॾींहुं अर्थात हर हिकु गोपी जे जीवन में सतो प्रधानता जो सूर्योदय थी वञे। माण्हुनि जे लाइ कुंभकर्ण जी नींद जी रात हुई, अर्थात तमो प्रधानता हुई। ऐं हाणे असां छा था करूं? हाणे असां हिक ॿिए खे जगायूं था, खुद भी जगूं था, हिक ॿिए खे जगायूं था, अर्थात पंहिंजे संस्कार मिलन कराए असां सतयुग था लायूं। हाणे असांजे लाइ सतयुग अचण वारो आहे, संगम आहे। लेकिन माण्हुनि जे लाइ कुंभकर्ण जी नींद जी रात आहे, अर्थात तमो प्रधानता आहे। ॿी विशेषता छा आहे? हिन जो बाबा चवनि था रास जे बारे में ॿी विशेषता आहे, सॼो समय जागती जोत हुया। हाणे असां सॼो समय जागती जोत आहियूं न, अर्थात असांखे निंड में बि यादि रहंदो आहे कि मां आत्मा आहियां। यादि रहंदो आहे न, निंड में बि असांखे सदा यादि रहे कि मां आत्मा आहियां। माया हिकु संकल्प रूप में भी अची न पाईंदी आहे, स्वप्न में भी न अची पाईंदी आहे माया। बाबा चवनि था कि हाणे बाबा ॿियो था ॿुधाइनि कि ॿियो हिन रास जी विशेषता छा आहे कि सर्व जागती जोत निरंतर बाप सां गॾु लग्न में मग्न आहे। माया हिकु संकल्प रूपी में भी न अची सघंदी आहे, संकल्प में भी न। मायावी माण्हू अर्थात माया मूर्छित थी ऐं बेहोश थी वई।
मूर्छित थी बेहोश करे सके त पूरो हुनखे जलाइणो आहे मारे करे। छो जी सर्व जागती ज्योत निरंतर बाप सां गॾु लग्न में मग्न आहे न, इन करे माया हिकदमि ख़तम। टी विशेषता छा आहे हिन रास जी? सर्व जो हथ में हथ मिलाए मिलल हुअल, ताल में ताल मिलाए हलो था अर्थात संस्कार मिलल हुया, स्नेह ऐं सहयोग जो संगठन हुयो। रास में सर्कल अर्थात चक्र लगाईंदा आहिनि। सर्कल अर्थात चक्र ये शक्ति रूप प्रकृति ऐं माया खे गहराव विझण जे किले जी निशानी। त इहे विशेषतायूं आहिनि, हिन करे रास जो विशेष महत्व ॻायल आहे। बाबा असांखे ॿुधाइनि था न कि असां में छा छा विशेषता आहे। भई सतयुग जी विशेषता बाबा ॿुधाई, त्रेता जी विशेषता ॿुधाई, सतयुग जी विशेषता असांजे संपूर्णता जी विशेषता, त्रेता जी विशेषता आहे हाणे बि माण्हू त्रेता युगी राम राज्य जो सपनो था ॾिसनि कि कॾहिं हुआ, मतिलबु असांजो त्रेता में बि जॾहिं हुयासीं त माण्हू ओड़ो राज्य बि चाहिनि था। द्वापर में असां आयासीं त असांजा गायन, असांजी जेकी विशेष सतयुग में जहिड़ो जीवन जी आयासीं हुनजी गायन पूजन वंदन आरंभ थी वियो। कलयुग में हाणे बि असांजे नाम सां माण्हू कमाई थो करे। ॾिसो हाणे बाबा असांजे संगम युग जी विशेषता छा ॿुधाई? संगम युग जी विशेषता त असां ॾिसूं था, बाबा चई कि हिन संगम युग ते असां न विचित्र रास कंदा आहियूं। त हाणे हिन संगम युग ते बाबा चई कि तव्हां उल्लास जी रास था करो। हिन रास में संपूर्ण पूरनमासी जी रास प्रसिद्ध आहे। दुनिया में थींदी हूंदी पूरनमासी ते समय रास थींदी हूंदी काथे, त असां जो हाणे रास करूं था न, उहो दुनिया में संपूर्ण पूरनमासी जी रास जे रूप में प्रसिद्ध आहे। पूरनमासी अर्थात हुनमें संपूर्णता जी निशानी, तेॾी पूरो चंद्रमा। त ॾिसो असां हाणे कहिड़ी कहिड़ी रास था करूं। त असां हाणे बाबा चवनि था कि दुनिया में जो रास माण्हू करनि था, उहो असां हाणे जो संस्कार मिलन जी रास था करूं न। त बाबा चवंदा आहिनि कि जो दुनिया वारा न पोइ हुन ॾींहुं डांस कंदा आहिनि, ऐं राति जो विशेष, त इहे जेकी विशेषतायूं आहिनि कि हाणे असां राति खे ॾींहुं था ठाहियूं, राति खे ॾींहुं ठाहियूं था न, त ॾींहुं अर्थात हर हिकु गोप गोपी जे जीवन में सतो प्रधानता जो सूर्य उदय थी वञे। हाणे जो असां हिन संगम युग राति जो समय थो हले, मतिलबु अमृत वेलो अंधेरो ई आहे न, हाणे हिन खां पोइ सुबुह ईंदो, त असां हिन समय इहे संस्कार मिलन जी रास था करूं, जंहिंजे कारण माण्हू बि दुनिया में रास कंदा आहिनि। त बाक़ी माण्हू सुम्ही पिया हूंदा आहिनि अज्ञान काल में, तमो प्रधानता जी निंड सुम्हंदा आहिनि, लेकिन असां हाणे जगल आहियूं, हिन जी यादगार में माण्हू हीअं रास कंदा आहिनि। ॿी विशेषता बाबा हुन रास जी विशेषता था ॿुधाइनि। ॿी विशेषता भई उहे राति जो जगी करे हीअं कंदा हूंदा, माण्हू बि कंदा आहिनि न पूरनमासी ॾींहुं न राति जो जगदा आहिनि, कोई योग कंदा आहिनि, कोई प्रोग्राम कंदा आहिनि, कुझु बि कंदा आहिनि, त सुबुह ताईं ऐं सॼो ॾींहुं सॼी राति जगदा आहिनि, ऐं उहे सॼी राति जगनि, ऐं हाणे असां आहियूं जागती ज्योत। माया हिकु संकल्प में बि अची न सघंदी आहे। मायावी माण्हू अर्थात माया मूर्छित थी ऐं बेहोश थी हुई, छो जी असां सदा जागती ज्योत निरंतर बाप जी याद में हाणे रहंदा आहियूं हिन संगम युग ते संपूर्ण ठहिण लाइ। इन जे कारण माण्हू पूरनमासी ॾींहुं ईअं कंदा आहिनि। हिन समय असां ताल में ताल मिलाए संस्कार मिलायूं था, स्नेह सहयोग जो संगठन करूं था।
पोइ हिन जे कारण माण्हू बि उन ॾींहुं सभु कुझु भुलिजी करे हीअं कंदा आहिनि मिली जुली करे। बाबा चवनि था कि रास में सर्कल बि हूंदो आहे, चक्र लॻाईंदा आहिनि। सर्कल अर्थात चक्र, ये शक्ति स्वरूप प्रकृति ऐं माया खे घेराव विझण जी वो किले जी निशानी आहे। जब सर्कल में डांस कंदा आहिनि न रास, न सर्कल जी छा विशेषता आहे? हाणे बाबा असांखे चवनि था एॾो शक्ति स्वरूप धारण करो कि माया ऐं प्रकृति खे असां घेराव विझण जी घेराव विझी छॾो। उहा मतलब कंहिंखे मारण लाइ घेराव विझणो पवंदो न पहिरियों, असां पंहिंजी शक्ति स्वरूप सां सुदर्शन चक्र फिराईंदा रहो, माया खे पंहिंजे घेराव में पकड़े करे सुठी रीति मारे छॾो। ये विशेषतायूं आहिनि। हिन जे लाइ हिन रास जो विशेष महत्व ॻायल आहे। ये थियो संगम युग जी विशेषता जो गायन। त हिन रास अहिड़ी रास निरंतर थियणी खपे। केतिरी बार ये रास कई आहे, अनेक बार कई आहे, पोइ कॾहिं भुलिजी त न वेंदा आहियो। जॾहिं संस्कार मिलाइण अर्थात ताल में ताल मिलाइणो आहे, अहिड़ी कोई परिस्थिति ईंदी आहे त छा चईंदा आहियो, उन समय भगत अर्थात कमज़ोर ठही वेंदा आहियो। हाणे असां रास था करूं, असांखे ताल में ताल मिलाए करे हलणो आहे। अगरि असां ईअं चईंदासीं बाबा मूंखां नथो थिए, कमज़ोर थी वेंदो, त बाबा अहिड़े ॿारनि खे छा चईंदा आहिनि? भगत आत्मा। छोकी भक्त ई बाबा खां मदद मांगदा आहिनि। असां त हक़ अधिकार आहे, असां त चऊं भई बाबा ईअं चए थी असां त कंदासीं ई सही। बाबा नथो थिए, मुश्किल आहे, त क्वेश्चन ई न उठंदो। संस्कार मिलाइणो पवंदो, मरणो पवंदो, झुकणो पवंदो, ॿुधणो पवंदो, सहन करणो पवंदो। इहे कीअं थींदो? ईअं चइण मतलब भगत थियण। मिलाइणो पवंदो, अच्छा मरणो पवंदो, झुकणो पवंदो, ॿुधणो पवंदो, सहन करणो पवंदो। न बाबा चयो अथई न ईअं करणो आहे, बसि उहो करणो आहे। इन करे हाणे हुन भगत पन जे वंश जे अंश खे बि ख़तम करो, बाबा चवनि था। हाणे करणो न पवंदो, न असांखे करणो आहे, बाबा चए अथई, असांजे बाबा चए अथई। तॾहिं ही रास मंडल जे अंदर पहुची सघंदो। अञा रास मंडल जेको संस्कार मिलण जी जेकी रास हले थी संपूर्ण ठहिण लाइ, हिन रास मंडल जे अंदर पहुचण लाइ ये सभु चइण बंदि करणो पवंदो। भगतपन जा अंश, वंश जा अंश खे बि ख़तम करो, न त ॾिसण वारा ठही वेंदो। रास ॾिसण वारा, जो चइण में मज़ो आहे, जो करण में मज़ो आहे, उहो ॾिसण में न आहे। बाबा त असांखे सभु ज्ञान ॾिनो अथई न, कहिड़ो बि माण्हू हुजे, असांखे हुनजे लाइ बाबा ज्ञान बि ॾिनो अथई, शक्ति बि ॾिनो अथई। हुनखे यूज़ करे हुन माण्हू सां हा करे हलंदा हलो। बाबा चवनि था कि करण में मज़ो ईंदो, त पंहिंजी सर्व विशेषतायूं ॿुधायो। अहिड़ी सर्वश्रेष्ठ आत्मायूं आहियो न, अहिड़ी सर्वश्रेष्ठ आत्माउनि जे लाइ बाप दादा खे बि अचणो पवंदो। बाबा खे बि अचणो पवंदो। छो जी बाबा जा ॿार सभु कुझु भुलिजी करे, सभु कुझु बाबा जो सम्झी करे हलनि था न। हलणो न पवंदो, हलणो ई आहे ख़ुशी ख़ुशी सां। अच्छा, अहिड़ी विशेष आत्मायूं जो बाप दादा खे बि महिमान ठाहिण वारियूं, अहिड़ी महान आत्मायूं जंहिंजो हर संकल्प अनेकनि खे महान ठाहिण वारो आहे। अहिड़ी तक़दीरवान जंहिंजे मस्तक ते सदैव तक़दीर जो सितारो चमकदो आहे। केॾा सुठा सुठा सुमान बाबा ॾियनि था। अहिड़ी महान आत्मायूं जो बाबा खे महिमान ठाहे करे साकार में अनुभव करनि, अहिड़ी महान आत्माएं जिनजो हर संकल्प अनेकनि खे महान ठाहिण वारो हुजे।
एड़ी तकदीरवान जिनजी मस्तक ते सदैव तकदीर जो सितारो चमकदो रहे। ऐं एड़ी पद्मा पदम भाग्यशाली आत्माउनि जे प्रति बाप दादा जो याद प्यार ऐं नमस्ते। राशि मिलाइण वारा ही मणके जा दाणा ठाहींदा। एड़ी रास करण वारा तैयार आहियो। संस्कार जो मिलण अर्थात रास सां रास मिलण। रास में अगर कोई जो हथ मथे कोई जो हेठि हूंदो त रास में मज़ो न ईंदो। रास अर्थात राशि मिलाइण। जीअं कोई भी कनेक्शन जोड़दा आहियूं न वह मिलन कंदा आहियूं त राशि मिलाईंदा आहिनि। हाणे ॾिसो माण्हू शादियूं था कराइनि या कुछ भी करणो हूंदो कई बार राशि मिलाईंदा आहिनि। अगर राशि न मिलंदी आहे त जोड़ी न मिलाईंदा आहिनि। हिक ॿ में राशि मिलाइण अर्थात स्वभाव संस्कार गुण सेवा साथ साथ मिलण में दिखाए में ॾिन। अॼुकल्ह माण्हू इस राशि छो मिलाइबी आहे ताकी हस्बैंड वाइफ जेका ठहण वारा आहिनि वैसे त सभिनि सां ई मिलाइणी खपे छो जो पति पत्नी त ठहे अॼुकल्ह त पति पत्नी बि नथा ठहनि। माण्हू मिलाइनि बि था त बि नथा ठहनि। चलो पति पत्नी जा ठही विया बाक़ी घर वारनि सां न मिले पोइ इन करे माण्हू सभु अलॻि अलॻि था रहनि। त बाबा चए थो ॾिसो हिक ॿ में राशि मिलाइण अर्थात हिक ॿिए सां पंहिंजो स्वभाव संस्कार गुण जेको कार्य सां करूं था उहो साथ साथ मिलाइण में दिखाए में ॾे। त शादी कंदा त सिर्फ़ु हस्बैंड सां थोड़ी रहणो सभिनि सां ई रहणो पवंदो न। त बाबा चवनि था कीअं कंहिंजी शादी बि करायो था न। अॼुकल्ह माण्हू पैसो इहे ॾिसंदा आहिनि पहिरियों त ॾिसणो आहे भई हिननि में इन्हनि जो स्वभाव कहिड़ो आहे इन्हनि जा संस्कार कहिड़ा आहिनि इन्हनि जा गुण कहिड़ा आहिनि। असांजा स्वभाव इन्हनि जा स्वभाव मिलन मनाइनि था सभिनि खे ॾिसणो खपे। असांजा संस्कार ऐं इन्हनि जे संस्कारनि सां मिलन मनाइनि था। असांजा गुण असांजे घर में रहण जो तरीक़ो इहो ॿुधाइणो खपे। इन में कम से कम उन साम्हूं वारे खे एडजस्ट थी सघंदो उन खां पुछणो आहे भई असां हीअं अहिड़ा आहियूं ख़ुदि जे बारे में चाहे बुराई हुजे चाहे सुठी ॻाल्हि हुजे सभु घर वारा मिली करे अगरि हिक ॿिए खे समझी करे हलनि त सभिनि जी राशि मिली वेंदी त घर में सुख शांति थी वेंदी। समान न हो त बाबा चईंदा आहिनि हिक ॿ में राशि मिलाइण अर्थात स्वभाव संस्कार गुण सेवा साथ साथ मिलण में दिखाए मिले। समान त न थी सघंदो आहे लेकिन मिलाइणो पवंदो आहे। नंबर त हूंदा आहिनि न लेकिन जरा सो अंतर थिए जो न जे बराबर दिखाए में ॾे। अगरि जरा थोरो सो अंतर न जे बराबर में पर ठीकु आहे हुन में एडजस्ट करे वठंदासीं। अहिड़ी राशि मिलण वारा केतिरा तयार थिया आहिनि। त बाबा त इहे असांजे ब्राह्मण परिवार जे लाइ चवनि था लेकिन ॾिसो दुनिया में बि ईअं कंदा आहिनि राशि मिलाईंदा आहिनि। त बाबा चवनि था की हीअं चेक करो ख़ुदि खे छा अञा अधु माला ठही आहे। बाबा चईंदा न मां पंहिंजी माला ठाहिण आयो आहियां हिते केतिरी बि तयार थी हुजे थियणो त आहे ऐं बाबा त हमेशह चईंदा आहिनि की थियल ई आहे सिर्फ़ु घूंघट जे अंदरि आहे। बाबा चवनि था सिर्फ़ु घूंघट जे अंदरि आहे बाक़ी त थियल ई अचे त जेतिरो असां बाबा खे यादि कंदा वेंदासीं त असांजा उहो आदि अनादि संस्कार स्वभाव इमर्ज थींदा वेंदा अर्थात घूंघट मथे थींदो वेंदो। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो